أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اقرأ باسم ربك الذي خلق. صدق الله العلي العظيم. وقال الله عز وجل وتعاونوا على البر والتقوى ولا تعاونوا على الإثم والعدوان. صدق الله العلي العظيم. پہری آیت صبوری میں اللہ سے فرماयो پڑھ पंहिंजे प्यारे धणी सगोरे जे नाले सां। ॿी आयत में अल्लाह साईं पंहिंजे ॿारनि खे चयो त चङाई जे कम में हिक ॿिए सां सहकार कयो, बुछड़ाई जे कम में को बि कंहिं सां का बि हमराई न कयो।